शहजादकोट में आटे की कीमतों में मुसलसल इजाफे ने गरीब आवाम को 2 वक्त की रोटी भी मुश्किल बना दी। 1100 रुपये में मिलने वाली 10 किलो आटे की थैली की कीमत रातों रात 300 रुपये इजाफे के साथ 1400 तक जा पहुंची। फी किलो आटा भी 150 रुपये से जायद की रकम में मिलने लगा। गरीब आवाम परेशान और बेहाल। 160 रुपया, 180 रुपया, 140 रुपया अटे जो किलो आहे। ग़रीब एक वेले जो मानी भी काई नथो सघे। हाँ ये जो गवर्नमेंट अड़ो क़यामत समझी ना, क़यामत जो गवर्नमेंट है। आगे नवाज शरीफ के दौर में 20 रुपया किलो अटो हो। हाँ शहबाज शरीफ अड़ो क़यामत अवाम के लिए आज़ार किया तो अस मियाँ साहब के अपील था कि गवर्नमेंट के फौरी तौर पर ख़त्म करें। शहबाज शरीफ के हटाए महंगाई लाए, समझी ना अड़ो महंगाई किया। शहबाज शरीफ इमरान खान के भी मारे छो। मां पान नवाज़ लीग यूनिवर्सिटी जो जनरल सेक्रेटरी ऐं सिंध काउंसिल जो मेंबर भी आहियां। असां पंहिंजी पार्टी जी समझी न तनक़ीद करण गुनाह है। बाक़ी असांजी पार्टी में जो हाल थियो आहे, शहबाज शरीफ मुल्क के तबाह करे छॾियो आहे या उन्हनि जी तबाही इमरान खान खां पोइ शहबाज शरीफ। हाणे असां वेले जे जेका न वेलो भी काई नथा सघूं। आगे 400-500 रुपया कमाईंदासीं, नवाज शरीफ जे दौर ते 800-900 रुपया कमाईंदासीं, 200 रुपया भी नथा बचनि। अहिड़ो महंगाई अवाम वञे काॾे। बराए महिरबानी हाणे स्टोरनि में ऐलान कयो अथनि महीने में जेका न एक फी माण्हू के 3 किलो। हाणे 3 किलो छा आहे? 3 किलो समझी न 3 मिंटनि में जेकॾहिं हिकिड़े ॾींहं जो बि न आहे ख़र्चो। हाणे अटो या लटो या छा समझी न असां गवर्नमेंट खे अपील था कयूं पाण इस्तीफ़ा ॾे, जान छॾाए। सो सां इहो चवणो थो पवे त हिकु त पहिरियां जेको आहे त जेका कणिक रखियल आहे गोदामनि में उहा तमामु गंदी कणिक आहे ऐं उनखां पोइ उन गंदी कणिक जो रेट एतिरो बीहारियो वियो आहे जो मज़दूर ऐं ग़रीब हारी मिसकिन माण्हू त हिकु वेले खाइण जे लाइ बि परेशान आहे। हिकु वेलो खाइण पीअण जे लाइ वॾो महाल आहे, खाई नथो सघे। खुदारा असां इन गवर्नमेंट खां, इन वज़ीर आला सिंध खां ऐं जेका वज़ीर आज़म खां, इन वस वारनि खां अपील था कयूं त महिरबानी करे थोरो खाइण पीअण जे शयुनि ते थोरो कंट्रोल कयो। में महांगाई वधी वई आहे, किथां ग़रीब माण्हू वठे? सॼो रेड़ी वारो 300-400 कमाए 1000 रुपया घर जो ख़र्चो किथां पूरी कंदो इंसान? काॾे वेल में असांजी सिंध खे असांजी खे पोइ हिते कयो वियो आहे अलाए छाकाणि। जेको आहे सो ईअं थोरो ई थींदो आहे। जेको आहे सिंध जा अलाए काॾे विया आहिनि। जेको आहे सो मददगार जेको आहे सो मददगार ही कोई कोन्हे को सिंध में। जेको आहे सो एडी महंगाई एडो। एक तरफ तो सूबाई व वफाकी हुकूमत गरीब आवाम को रिलीफ देने और महंगाई को कम करने की दावा करते दिखाई देते हैं, तो दूसरी जानिब शहजादकोट में आटे की कीमतों में मुसलसल इजाफे ने शहरियों के होश उड़ा दिए, क्योंकि गरीब आदमी तो 2 वक्त की रोटी भी पेट भरकर नहीं खा सकता। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी शहजादकोट।